अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां वेरनि जी वसीअ जे ड्रामे जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि त वेरनि जी वसी ड्रामे में छा थींदो छा थियण वारो आहे या एपिसोड जेके अचण वारी आहे उन में छा थींदो सभु कुझु इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजी मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों वेरनि जी वसीअ में तव्हां ॾिठो हूंदो त बानू जेको आहे त रईस बिजार खान अगवा कराई आहे। जी हा दोस्तों, रईस बिजार खान चाहे पियो त बानूअ सां मां शादी कयां, पर बानू हुन सां हरगिज़ शादी न कंदी। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शमीर खान ऐं रईस बिजार खान जो वॾो हिकु टक्कर थियण वारो आहे, मुक़ाबिलो थियण वारो आहे। जी हा दोस्तों, बिजार खान जे मथां शमीर जेको आहे हला कंदो पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी, जंहिंमें रईस बिजार खान जेको आहे त ज़ख़्मी थींदो आहे। जी हा दोस्तों, ॿिए पासे खां मां ॿुधाईंदो हलां त शमसू जेको आहे त फ़ोन सां शहज़ादीअ सां राब्तो करे ऐं रईस बिजार खान जूं ॻाल्हियूं उनखे ॿुधाईंदो। ॿिए पासे खां शमीर खान जेको आहे त कोशिशि करे रहियो आहे त बानूअ खे आज़ादु करायां, ऐं जेको आहे त रईस शमीर खान जेको आहे त पंहिंजी कोशिशि में नाकाम वेंदो आहे ऐं बानूअ खे आज़ादु न आहे कराए सघंदो। रईस बिजार खान जे क़ैद में आहे हिन वक़्तु बानू जेको आहे त उनजे माण्हुनि अगवा कयो आहे बानूअ खे। दोस्तों उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।